शिकारपुर अगुण एमएनए डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जोतोई शिकारपुर प्रेस क्लब पहुंची करे नई चूंड आयल पार्टी सदर रहमतुल्लाह सुमरो नज़ीर कुरैशी हाफिज़ उमर दराज रहीम बख्श जमाली गुलाम मुर्तज़ा आबड़ो ज़ाहिद नून समेत चूंडियल उहिदेदारनि खे मुबारकबाद ॾिनी। उन मौक़े ते अॻूणे एमएनए डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जोतोई सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त बल्दियाती इलेक्शन में भरपूर हिसो वठंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत लाइ काफ़ी दोस्त राब्ते में आहिनि। जंहिं बि पार्टी में वियासीं त शिकारपुर शहर जी भलाई ऐं तरक़ी जी डिमांड पहिरियां कबी। हुन चयो त SSP शिकारपुर पारां सीक्रेट रिपोर्ट बाबति हू पाण वज़ाहत ॾींदा। असां हमेशह हक़ सच जी सियासत करे तरजीह ॾिनी आहे। हिननि चयो त शिकारपुर शहर जे हर इशूज़ ते असां आवाज़ उथारियो आहे। हिन वधीक चयो त असां आवाम जे बिना फ़र्क़ जी ख़िदमत कई आहे ऐं कंदा रहंदासीं। रिपोर्ट वसीम अख्तर संजराणी, शिकारपुर। शिकारपुर अगुण एमएनए डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जोतोई शिकारपुर प्रेस क्लब पहुंची करे नई चूंड आयल पार्टी सदर रहमतुल्लाह सुमरो नज़ीर कुरैशी हाफिज़ उमर दराज रहीम बख्श जमाली गुलाम मुर्तज़ा आबड़ो ज़ाहिद नून समेत चूंडियल उहिदेदारनि खे मुबारकबाद ॾिनी। उन मौक़े ते अॻूणे एमएनए डॉक्टर मोहम्मद इब्राहिम जोतोई सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त बल्दियाती इलेक्शन में भरपूर हिसो वठंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत लाइ काफ़ी दोस्त राब्ते में आहिनि। जंहिं बि पार्टी में वियासीं त शिकारपुर शहर जी भलाई ऐं तरक़ी जी डिमांड पहिरियां कबी। हुन चयो त SSP शिकारपुर पारां सीक्रेट रिपोर्ट बाबति हू पाण वज़ाहत ॾींदा। असां हमेशह हक़ सच जी सियासत करे तरजीह ॾिनी आहे। हिननि चयो त शिकारपुर शहर जे हर इशूज़ ते असां आवाज़ उथारियो आहे। हिन वधीक चयो त असां आवाम जे बिना फ़र्क़ जी ख़िदमत कई आहे ऐं कंदा रहंदासीं। रिपोर्ट वसीम अख्तर संजराणी, शिकारपुर।